सिंध जे निगरान हुकूमत कारूंझर जे सर्वे कराइण जो फ़ैसिलो करे वरितो। माइंस एंड मिनरल खाते जे निगरान वज़ीर ख़ुदाबख़्श मरी चयो आहे त कारूंझर में 26 अरब टन जा ज़ख़ीरा मौजूद आहिनि। सर्वे करण बाद ख़बर पवंदी त कारूंझर जे कहिड़े इलाइक़े जी खोटाई कजे या न। मामले ते सेमिनार बि कराइण वञी रहिया आहिनि। मुल्क में आम चूंडनि जी तारीख़ केरु ॾींदो? सदर आरिफ अलवी ऐं चीफ इलेक्शन कमिश्नर विच में तकरार। चीफ इलेक्शन कमिश्नर आम चूंडनि जी तारीख़ ॾियण वारे मामले ते सदर सां मुलाक़ात खां माज़रत करे छॾी। ऐवान सदर पारां इलेक्शन कमीशन जे मौक़िफ़ बाबति कानून वारी विज़ारत खां राय तलब। चूंडनि जी तारीख़ तय करण बाबति सदर जे ख़त ते चीफ इलेक्शन कमिश्नर जवाबी ख़त लिखी चयो आहे त क़ौमी असेंबली आइन जे आर्टिकल 58(1) तहत वज़ीर आज़म जी सिफ़ारिश ते 9 अगस्त ते टोड़ी वई। अॻु में इलेक्शन कमीशन चूंडनि जी तारीख़ बाबति सदर सां मुशावरत जी पाबंद हुई, पर इलेक्शन एक्ट में तरमीम खां पोइ हाणे चूंडनि जी तारीख़ ॾियण इलेक्शन कमीशन जो अख़्तियार आहे। ऐवान सदर कानून ऐं इंसाफ़ वारी वज़ारत खे ख़त लिखी पुछियो आहे त छा चूंडनि जी तारीख़ ॾियण रुॻो इलेक्शन कमीशन जो अख़्तियार आहे। इन बाबति राय ॾिनी वञे। सखर पुलिस KTN न्यूज़ ऐं काविश जे ब्यूरो चीफ शहीद जान मोहम्मद महर जा क़ातिल गिरफ़्तार करण में मुकम्मल तौर नाकाम। पुलिस केस में गिरफ़्तार 3 सहूलतकारनि बख्शू महर, बाबर महर ऐं मुनवर महर खे जिस्मानी रिमांड पूरो थियण ते अदालत में पेश कयो। अदालत 3 सहूलतकारनि खे वधीक 6 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सिंध सरापा एहतजाज बणियल। काविश ऐं KTN न्यूज़ सथ पारां 26 अगस्त ते कराची CM हाउस आरो एहतजाजी धरणे जो ऐलान थियल। सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन, कराची ऐं मलीर बार एसोसिएशन 26 अगस्त ते ऐलानियल धरणे जी हिमायत जो ऐलान करे छॾियो। बटग्राम वाक़े ते समूरी क़ौम परेशान हुई। चेयरलिफ्ट में फाथल ॿारड़ा मुंहिंजे पुट जियां हुआ। ॿार मुल्क जो मुस्तक़बिल आहिनि, उन्हनि खे बचाए पंहिंजे मुल्क जे मुस्तक़बिल खे बचायो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जो बटग्राम चेयरलिफ्ट रेस्क्यू ऑपरेशन में हिसो वठंदड़नि जे मान में ॾिनल तक़रीब खे ख़िताब। निगरान वज़ीर आज़म ऑपरेशन में हिसो वठंदड़नि में सनदूं विरहायूं वयूं। अनवारुल हक काकड़ चयो आहे त चेयरलिफ्ट वाक़े बाबति कुझु उमीदूं ऐं ख़दशा बि हुआ। नंढड़ी ग़लती बि थिए हा त वॾो नुक़सान थी वञे हा। इहे ॿार हीरोज़ आहिनि जिन ॾुखी सूरतहाल खे मुंहुं ॾिनो। माण्हुनि खे तहफ़ुज़ ऐं रोज़गार ॾियण रियासत जी ज़िम्मेदारी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में तोशाखाना फ़ौजदारी केस में PTI चेयरमैन जी सज़ा मुअतली लाइ दाख़िल दरख़्वास्तुनि ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। वकील लतीफ़ खोसा दलील ॾींदे चयो त सेशन कोर्ट जे फ़ैसिले में ख़ामियूं आहिनि, उनखे कलअदम करार ॾिनो वञे। इलेक्शन कमीशन सिधी रीत सेशन जज न पर मजिस्ट्रेट वटि दरख़्वास्त दाख़िल कराए सघे थी। सुप्रीम कोर्ट में PTI चेयरमैन जे इस्लामाबाद हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी मुलतवी। सुप्रीम कोर्ट कोयटा जे वकील अब्दुल रज़ाक शर क़त्ल केस में PTI चेयरमैन खे गिरफ़्तार न करण वारो हुकुम बरक़रार रखी छॾियो। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जी सरबराही में 3 रुकनी बेंच ॿुधणी कई। जस्टिस जमाल ख़ान मंदोखेल वकील खां सवाल कयो त अव्हां जाच में शामिल थींदा या न। वकील लतीफ़ खोसा चयो त PTI चेयरमैन ते दहशतगर्दी जा कलम शामिल आहिनि, हू इन केस में पेश न थींदा। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त शिकायत कंदड़ जी गैर मौजूदगीअ में केस नथा ॿुधी सघूं। अमेरिकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम जी इस्लामाबाद में चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा सां मुलाक़ात। आम चूंडनि जे हवाले सां अमेरिका पारां सहकार जी ख़ातिरी। अमेरिकी सिफ़ारतखाने पारां जारी कयल बयान मूजिबि मुलाक़ात में पाकिस्तान अंदरि आइन ऐं कानून मूजिबि आज़ाद ऐं मुनसिफ़ाणी चूंड कराइण ते ॻाल्हियूं कयूं वयूं। अमेरिकी सफ़ीर चयो त पाकिस्तान में मुस्तक़बिल जा नुमाइंदा चूंडण अवाम जो कमु आहे। अमेरिका पाकिस्तान जे चूंडियल नुमाइंदनि सां गॾिजी कमु कंदो रहंदो।
ठटे भरिसां ख़ौफ़नाक रोड हादसे में हिक औरत समेत 7 ॼणा फोत, 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया। झिरक भरिसां हैदराबाद खां ठटे वेंदड़ मुसाफ़िर वेन ऐं ट्रक में टक्कर थी पियो। फोतुनि में हैदराबाद वासी मुख्तियार अली, मोहम्मद अली, ज़ुल्फ़कार अली, शहदादकोट वासी नादिर फिरोही, लोधरान पंजाब वासी ज़ुल्फ़कार ऐं कोटड़ी वासी गुलाम हुसैन मेमुन शामिल। सिजाबल वासी औरत हाजरा हादसे में अजल जो शिकार। हिक लाश जी सुञाणप न थी सघी। फोतुनि जा लाश ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। राणीपुर जे पीराणी हवेली में ज़्यादती बाद क़त्ल कयल नींगरी फातिमा वारे मामले जी जांच जारी। नींगरी जे वारसनि राणीपुर जे वाइस चेयरमैन फयाज़ शाह खे केस में नामज़द करण लाइ पुलिस खे दरख़्वास्त करे छॾी। पुलिस केस में नामज़द हिना शाह खे बि गिरफ़्तार न कयो। जवाबदारनि खे पनाह ॾियण, सहाफ़ियुनि ऐं सोशल वर्कर्स खे धमकियूं ॾियण जो 40 ॼणनि मथां केस दाख़िल। फातिमा जे खून सां इंसाफ़ लाइ कोटड़ी में ॿारनि जो अखियुनि ते कारियूं पटियूं ॿधी एहतजाज। बोलारती में शागिर्दनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। ह्यूमन राइट्स जुडिशियल टीम ख़ैरपुर पहुती। SSP ख़ैरपुर रोहल खोसो ऐं फातिमा जी मां शबाना फरड़ो सां मुलाक़ात। बयान कलमबंद। टीम सरबराह मोहम्मद असलम शेख KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ही हाई प्रोफाइल केस आहे। DNA टेस्ट ऐं पोस्टमार्टम रिपोर्ट अचण खां अॻु कुझु ॿुधाए नथो सघिजे। फातिमा जे वालिदेन सां गॾिजाणी कई आहे ऐं पुलिस जी जांच खे बि चङी रीत ॾिसी रहिया आहिनि। फातिमा जा वालिदेन हेल ताईं पुलिस जी कारकर्दगीअ मां मुतमइन आहिनि। कराची जी पाक कॉलोनी में पुलिस मुक़ाबलो। हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु पुलिस एहलकार शहीद। पुलिस मूजिबि पाक कॉलोनी में गश्त दौरान ॾोहारियुनि सां मुक़ाबलो थी पियो। फायरिंग जी ॾे वठि दौरान पुलिस एहलकार आदिल शहीद थी वियो। शहीद एहलकार जो लाश अस्पताल मुंतक़िल। जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ इलाइक़े में सर्च ऑपरेशन जारी आहे। मलीर जे गघर फाटक वारे इलाइक़े में कोयले सां भरियल टॉलर कल्टी थियण जे नतीजे में 2 पुरियत दॿिजी फोत। ससुई टोल प्लाज़ा वटि कोयले सां भरियल टॉलर ख़ाली करण दौरान 2 पुरियत ज़ुहेब ऐं धणी बख़्श दॿिजी फोत थी विया। ॿिन्ही जा लाश अस्पताल मुंतक़िल। लाड़काणे जे मार्केट थाणे जी पुलिस पारां 10 ॾींहं अॻु अगवा थियल मासूम बाड़े खे नओं देरो जे कचे मां बाज़ियाब कराइण जे दावा। मार्केट थाणे जी पुलिस जो चवणु आहे त मासूम बाड़े हुसैन नवाज़ भुट्टो खे मीरपुर भुट्टो वारे इलाइक़े मां अगवा कयो वियो हो, जंहिंखे नओं देरो जे कचे वारे इलाइक़े मां बाज़ियाब करायो वियो आहे। सेठारजा में हथियारबंदनि पोरियत खे क़त्ल करे छॾियो। मोटरसाइकिल ते सवार 2 अणॼातल हथियारबंदनि सचल मोड़ ते फायरिंग करे फ्रूट जो गाॾो हलाईंदड़ पोरियत गुलाम मुस्तफ़ा मक्सी खे क़त्ल करण बाद फरार थी विया। लाश अस्पताल मुंतक़िल। टंगवाणी में नंदवाणी ऐं जाफरी बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो, 6 ॼणा ज़ख़्मी। पुलिस थाणे खां कुझु फ़ासिले ते धुरनि में कान्हे तकरार तां झेड़ो थियल। झेड़े जे नतीजे में ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। कंधरा वेझो ज़मीन जी मालिकी तां झेड़े दौरान 1 ॼणो ज़ख़्मी। ॻोठाली शहर जामरी में झेड़े दौरान फायरिंग में आमिर सुलेमान ज़ख़्मी थी पियो। ऐं ॿी वनडे मैच में अफ़गानिस्तान जी शानदार बैटिंग। पाकिस्तान खे मैच खटण लाइ 301 रन्स जो हदफ़ ॾेई छॾियो। ओपनर रहमानुल्लाह गुरबाज़ 151 रन्स ठाहे नुमाया रहियो। इब्राहिम ज़दगान 80 रन्स ठाहे आउट। हदफ़ हासिल करण लाइ क़ौमी टीम जी बैटिंग जारी। पहिरीं मैच में पाकिस्तान अफ़गानिस्तान खे 142 रन्स तां शिकस्त ॾिनी हुई।